वालेकुम दोस्तों। उन्हनि सभिनी शागिर्दनि जे लाइ ही मैसेज आहे, वालिदैन जे लाइ ही मैसेज आहे जिन ऑनलाइन असां वटि एडमिशन वरिती आहे। जीअं त हींअर असांजे सिस्टम जे अंदरि क्लास हलनि पिया ऐं ॿियूं जेके बि फॉर्मेलिटीज़ आहिनि एजुकेशन जे हवाले सां उन्हनि खे असां पूरे करण जी कोशिशि कयूं पिया। क्लास हलनि पिया, इन विच में काफ़ी सारा नौजवान अचनि था ऐं बग़ैर ड्रेस जे अचनि था ऐं सिर्फ़ु फार्म खयो था अचनि। त साईं असां हे ऑनलाइन फार्म कयोसीं महीनो अॻु में ऐं हाणे असां जमा करायूं पिया। उन्हनि सभिनी दोस्तनि खे, उन्हनि सभिनी वालिदैन खे गुज़ारिश कयूं था त जेकॾहिं अव्हांजो ऑनलाइन फार्म थियल आहे त महिरबानी कयो उहो फार्म पंहिंजे शागिर्द खे ड्रेस पाराए क्लासनि ॾे मोकिलियोसि त हू क्लास में वेहंदो। उते असीं उस्तादनि खे चई छॾियो आहे त हू रोज़ हर क्लास जे अंदरि अची शागिर्दनि खां इहो ई पुछंदा त को नओं शागिर्द आयो आहे जंहिंजो ऑनलाइन थियल आहे त उहो फार्म असांखे ॾियो त उहो असां जेको आहे सो उनखे जेको आहे सो कंसर्न क्लार्क ताईं ऐं प्रिंसिपल ताईं पहुचायूं। महिरबानी कयो। मूं ॾिठो आहे त अॼु तक़रीबन असांजो जेको पहिरियों क्लास हली रहियो आहे इन विच में 30-40 नौजवान आया आहिनि, कुझु वालिदैन बि आया आहिनि। उन्हनि इहा ई ॻाल्हि कई साईं असां फार्म भरियो आहे, हाणे हीअ छा कयूं कंहिंखे ॾियूं। हालांकि इन हवाले सां असांजा खोड़ सारा वीडियोज़ रखियल आहिनि ॿारनि जी रहनुमाई जे लाइ, पर ॿार ऐं वालिदैन शायदि उन्हनि सभिनी शयुनि खे तवजह सां नथा ॿुधनि। सोशल मीडिया जो इस्तेमालु असां वटि अमूमन सिर्फ़ु एंटरटेनमेंट पर्पज़ लाइ कयो थो वञे, इंफॉर्मेशन लाइ, एजुकेशन लाइ तमामु घटि कयो थो वञे। त वालिदैन महिरबानी करे तवजह कनि, शागिर्द तवजह कनि। जिन बि ऑनलाइन पंहिंजा फार्म भरिया आहिनि उहे पंहिंजे बचड़नि खे ड्रेस सां मोकिलिनि। वाइट ड्रेस आहे, ग्रे सूट आहे ऐं टाई आहे, उहे पाराए नौजवाननि खे क्लासनि जे अंदरि मोकिलियो। असीं पाण ई उन खां उहे फार्म कलेक्ट कंदासीं। परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद।